अस्सलामुअलैकुम व्यूअर्स। बज़्म मेहरान जे स्टूडियो मां होस्ट सालिब बबर अव्हांखे सलाम पेश करे थो। दोस्तो, अॼु असां मौजूदु आहियूं कादरी आस्थाना ते। ही कादरी आस्थाना असांजे मोहसिन साईं, असांजे दोस्त, असांजे उस्ताद मोहतरम फ़क़ीर अली अकबर कादरी साहिब जिन जो आस्थानो आहे। ऐं फ़क़ीर अली अकबर कादरी साहिब तमामु सिंध जा बहितरीनु शाइर आहिनि पूरी सिंध में। उन हवाले सां अॼु असां कादरी आस्थाने ते पहुता आहियूं। नंढड़ा असां वटि मौजूदु आहिनि जिन जे काफ़ी टाइम खां वठी यूट्यूब ते ऐं खोड़ सारे चैनलनि ते संदन नात शरीफ़ जो जेको सिलसिलो हलंदड़ आहे ऐं तमामु ख़ूबसूरत आवाज़ में संदन नात शरीफ़ पढ़नि था ऐं बयानु कनि था। त उन हवाले सां अॼु असां उन्हनि खां संदन नात शरीफ़ ॿुधंदासीं। अॼु असां वटि मौजूदु आहिनि ऐं मुंहिंजा भाइटिया बि थियनि ऐं जेके मुंहिंजा जेके तमामु पसंदीदा नातख़्वाना बि थियनि, मोहतरम सज्जाद कादरी साहिबु ऐं मोहतरम हमाद कादरी साहिबु असां वटि मौजूदु आहिनि। ऐं असां चाहींदासीं त असां हिननि खां नात ॿुधण खां पहिरीं हिन खां इहो पुछूं त तव्हांखे हीउ शौक़ु कीअं जाॻियो, छो त अॼु जो नौजवान जेके आहिनि उहे खोड़ सारा ॿियनि शयुनि जी तरफ़ पंहिंजे पाण खे धिकी था वञनि था। तव्हांखे कीअं हीउ शौक़ु जाॻियो नात शरीफ़ जो? तव्हांखे ख़बर आहे त असांजो फैमिली ऐं तलक बाबा साईं जिन पाण बि बहितरीनु शाइर आहिनि ऐं हुन खां अलावा असांजी पूरी फैमिली वॾा भाउर सभु पढ़ंदड़ आहिनि नंढपण खां। त हुननि खे पढ़ंदे पढ़ंदे असांखे पंहिंजो बि शौक़ु थी वियो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां ख़ुशि नसीब आहियूं जो असांजा बाबा साईं जिन पाण बि शाइर आहिनि ऐं पाण लिखनि था, असां वरी हुनखे पढ़ूं था। त हीअं असांखे नंढपण खां ई शौक़ु थियो ऐं नंढपण खां अल्हम्दुलिल्लाह नातूं पढ़ंदा अचूं। माशाअल्लाह माशाअल्लाह। पोइ अॼु तव्हां ॿई हूअं जोड़ में पढ़ंदा आहियो? जी जी बिल्कुलु। अच्छा, गॾु पढ़ंदा आहियो, इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे। पोइ कीअं अॼु जेको अॼु असांखे छा ॿुधाईंदो? अॼु वरी असांजो अल्हम्दुलिल्लाह असांजी ख़ुशनसीबी अॼु महराज जी जेका राति आहे ऐं अॼु महराज जो ॾींहुं आहे। त उन हवाले सां आउं चाहींदुसि त तव्हां ज़िक्र मुस्तफ़ा में असांखे ख़ूबसूरत बाबा साईं जी लिखियल आहे महराज जे नात शरीफ़, पहिरीं तव्हांखे उहा ॿुधाईंदासीं, हुन खां पोइ इंशाअल्लाह मदीने जी कहाणी। सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला नबीना सल्ले महराज शरीफ जे हवाले सां। महराज ते वियो मुस्तफ़ा सल्लू अलैहि व आलिही, महराज ते वियो मुस्तफ़ा सल्लू अलैहि व आलिही, हो काइए हर जा लगा सल्लू अलैहि व आलिही। महराज ते वियो मुस्तफ़ा जिब्रील खे थियड़ो हुक्म ख़िदमत में वञ शाहे उमम, जिब्रील खे थियड़ो हुक्म ख़िदमत में वञ शाहे उमम। सदकीन कज चुम जई कदम अखियनि ते पियो मल जई कदम, कज पियो दुरूदन जी निदा, कज पियो दुरूदन जी निदा सल्लू अलैहि व आलिही, हो काइए हर जा लगा सल्लू अलैहि व आलिही। महराज ते वियो मुस्तफ़ा अर्दो समा सिंगारियो, अर्शन का कुदसी बिहारियो, अर्दो समा सिंगारियो, अर्शन का कुदसी बिहारियो, सिद्धियूं सफ़ूं ही सवारियो, खुशबू के वर वर वारियो, मुक़द्दस मलाइक सब उभा, मुक़द्दस मलाइक सब उभा सल्लू अलैहि व आलिही, हो काइए हर जा लगा सल्लू अलैहि व आलिही। महराज ते वियो मुस्तफ़ा
अॻियां जो हू अॻियां थियो अॼु राज़ अक्सा में खुलियो अॻियां जो हू अॻियां थियो सभिनी पंहिंजो सैयद मञो बीतो अॻियां ही अर्ज़ कयो आही इमामुल अंबिया इमामुल अंबिया सल्लू अलैहि व आलिही हो का ये हर जा लगा सल्लू अलैहि व आलिही महराजते यो मुस्तफा बुराक बेवस थी वयो जिब्रील बि जलंदे चयो बुराक बि बेवस बुराक बेवस थी वयो जिब्रील बि जलंदे चयो अॻियां आहियां बेवस थियो चारो चुको मोकल ॾियो हाणे तूं ॼाणी तुंहिंजो ख़ुदा हाणे तूं ॼाणी तुंहिंजो ख़ुदा सल्लू अलैहि व आलिही हो काई है हर जा लगा सल्लू अलैहि व आलिही महराज ते जो मुस्तफा आखिरी मिसरा पर्दा हिजाबी सब हटा वञी पाण में पंहिंजा गॾिया पर्दा हिजाबी सब हटा वञी पाण में पंहिंजा गॾिया सब राज़ थी ज़ाहिर वया ही मुल्क हुआ कहला ठया अकबर मची मेला वया अकबर मची मेला वया सल्लू अलैहि व आलिही हो काई है हर जा लगा सल्लू अलैहि व आलिही महराज ते जो मुस्तफा हाणे असांखे छा ॿुधाईंदा मदीने जी नाज़ शरीफ़ आहे हिकिड़ी सुभाणे अल्लाह जेका बाबा सिंधियुनि सब्ज़ गुंबद जे साम्हूं ई लिखी हुई माशाअल्लाह उहा सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं माशाअल्लाह सुभाणे अल्लाह न जन्नत में न जन्नत जे अहिड़ो जिन सार में आहे न जन्नत में न जन्नत जे अहिड़ो जिन सार में आहे मज़ो जहिड़ो मदीने जी अदा दरबार में आहे मज़ो जहिड़ो मदीने जी अदा दरबार में आहे न जन्नत में न जन्नत जे अहिड़ो जिन सार में आहे मज़ो जहिड़ो मदीने जी अदा दरबार में आहे चवन थाही दीवाना चो एॾा चरिया मदीने ला चवन थाही दीवाना छो एॾा चरिया मदीने ला चओ बस ज़िंदगी दिन जी पीरीअ जे प्यार में आहे चओ बस ज़िंदगी दिन जी पीरीअ जे प्यार में आहे मज़ो जहिड़ो मदीने जी अदा दरबार में आहे त ज़िंदा उनखे था सम्झूं बस जंहिंखे आ इश्क अरबीअ जो ज़िंदा उनखे था सम्झूं बस जंहिंखे आ इश्क मदनीअ जो बाक़ी ॿियो यार आबिद बि मुअल मुर्दार में आहे बाक़ी ॿियो यार आबिद बि मुअल मुर्दार में आहे असां साम्हूं त आका जे सलामन में आहियूं बीहंदा असां साम्हूं त मदनीअ जे सलामन में आहियूं बीहंदा ॿियनि
जी नज़र छो ख़ाली दरो दीवार में आहे ॿियनि जी नज़र छो ख़ाली दरो दीवार में आहे असां ॼाणूं न दोलाबी अंदर ॿाहिरि आहे कजहिड़ो असां ॼाणूं न दोलाबी अंदर ॿाहिरि आहे कजहिड़ो असांजी ज़िंदगी गुज़री इन अज़कार में आहे असांजी ज़िंदगी गुज़री इन अज़कार में आहे चवनि था यार अकबर ला सदाई पियो लिखे ॻाए चवनि था यार अकबर ला सदाई पियो लिखे ॻाए बहारी यार बुलबुल जी गुलो गुलज़ार में आहे बहारी यार बुलबुल जी गुलो गुलज़ार में आहे न जन्नत में न जन्नत जे अहिड़ो जिनसार में आहे मज़ो जहिड़ो मदीने जी अदा दरबार में आहे सुभान अल्लाह तमामु बहितरीन साईं अकबर जी शाइरी खां हुअं ई असीं मुतासिर आहियूं संदसि शख़्सियत खां पर अॼु संदसि नंढड़नि जी आवाज़ में जेको दर्द ऐं जेका हुननि जे गले में सुर रखियलु आहे उहो यकीननि मुतासिर कंदड़ आहे लफ़्ज़नि खे जेसि ताईं आवाज़ नथो मिले तेसि ताईं लफ़्ज़ बेसाख्ता हूंदा आहिनि ऐं माशाअल्लाह तव्हांजे गले में हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ अलाह ताला अता कयो आहे ऐं तमामु बहितरीनु इंशाअल्लाह ताला ॿी गॾिजाणी ताईं असांखे ॾींदा इजाज़त अला भाई।